नाज़रीन, अटे जा मौजूदा अघन तारीख़ जा समूरा रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। 140-150 रुपया किलो अटो मिली रहियो आहे, जेको तारीख़ में कॾहिं बि उनजो मिसाल नथो मिले। उनजे करे जेको ग़रीब माण्हू आहे, आम माण्हू आहे, मज़दूर माण्हू आहे, घटि आमदनी वारो माण्हू आहे, उहो सख़्तु पिसिजी रहियो आहे, भोॻे रहियो आहे। अचो त अॼोकी जेको अटे जा अघ आहिनि उन सां आम माण्हूअ सां ॻाल्हि ॿोल कजे त हुननि जी ज़िंदगी इन पघारुनि में कीअं बैलेंस थी रही आहे, अटो उन्हनि खे केतिरो अघु मिली रहियो आहे। सरकार जी दावा आहे त 65 रुपया किलो अटो उन्हनि जे स्टॉल ते मिली रहियो आहे। माण्हुनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त छा उन्हनि खे केतिरे अघ में अटो मिली रहियो आहे। अटो असांखे 650 रुपया में 10 किलो जी बोरी थी मिले। असां रक्शो बि पराओ था हलायूं 500 रुपया दिहाड़ी ते। घर बि असांजो किराए जो आहे, असां एतिरो अफोर्ड नथा करे सघूं। बिल्कुलु परेशान आहियूं, महांगाई ॾाढी आहे, पेट्रोल बि महांगो लॻो पियो आहे। रक्षा हली पए त सही आहे, अॼुकल्ह इनड्राइव थी वई आहे, बाइकिया थी वई आहे, कारोबार एतिरो आहे कोन। पहिरियों कराची में एॾो कारोबार हूंदो, 2 कलाक गाॾी हलाईंदा हुआसीं, अलाए केतिरो कारोबार हूंदो। हाणे कारोबार आहे कोन, सॼो ॾींहुं परेशान हूंदा आहियूं। मकान किराए जो आहे। हुकूमत खे इहा अर्ज़ु आहे त बसि पेट्रोल बि सस्तो करे ऐं खाइण पीअण जी जेके बि अशिया आहे उन ते थोरो बराबतो अचणु खपे। 140 रुपया बि मिलंदो आहे, 150 रुपया बि मिलंदो आहे असांखे, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे सो माना हिन जा किराया बि आहिनि, दुकान जो किरायो बि अथसि, 30 खां 35 रुपया किरायो आहे। ऐं जेको आहे सो माना उहो कपिड़ा खणी वेंदो आहे जेको धोबी, उनखे बि ॾींदा आहियूं। जे भाॼी वठणु वेंदा आहियूं त उते बि बाहि भरी पई आहे। जे मानी वठणु वञूं त 5 खां वठी 15 ताईं हुई, हाणे 20 थी मिले। जे होटल ते वञूं था त मानी खाऊं था त उते 140 रुपया प्लेट भाॼी जी आहे, ऐं किथे वञूं त 80 रुपया प्लेट। माना जेको असांजे हुकूमत जेको आहे उनखे जेको ॿाहिरियां फंड पिया मिलनि, हर शइ मिलेसि पई उनखे, उहो जेको आहे सो माना पाण खाईंदा था अचनि। जेको बोर्ड आई हाणे, इन बोर्ड में हिननि खां पुछो उन्हनि ग़रीबनि खे छा ॾिनो तव्हां। गुजारा नहीं है, मुश्किल से घंटा हो गया है। 1 घंटे से आप बैठे, फिर क्या बोल रहे हैं कि अभी आटा नहीं आया? ना, महंगाई हुई है ना, सब लोगों को पता है कि महंगाई है। हुकूमत से ये मुतालबा है कि थोड़ा चीज़ सस्ता करे, घी और आटा, ये 2 चीज़ सस्ता। जगह का असरा था वो भी ख़त्म हो गया हमारा। तो इधर भी इतना महंगाई हो गया कि क्या बताऊँ। हम लोग सुबह आए हुए हैं। सुबह 9 बजे आए, अभी क्या टाइम हो रहा है? 12 बजे ऊपर 3 घंटे आप लाइन में यहाँ बैठे हैं आटे के इंतजार में। आटे और घी के इंतजार में गुजारा बिल्कुल नहीं हो रहा है। शोर का दिहाड़ी का वो है, मजदूर दिहाड़ी करता है, कभी करता है कभी लगता ही नहीं है दिहाड़ी। नहीं, आटा नहीं मिला अभी तक। पहले 650 का बाहर आ रहा था और 400 का यहाँ से हम लेके जा रहे थे। अब जो है अब ना बाहर मिल रहा है ना यहाँ पर मिल रहा है, और यहाँ पर जो मिल रहा है 400 वाला अब वो उसको कर दिया 650 रुपये में, और उसके साथ हमें कोई चीज़ लेनी पड़ती है जब जाके हमें मिलता है आटा। ये यूटिलिटी स्टोर पे 650 है जी, ये सामने लिखा हुआ है पैनल। और आम दुकानों पे और ज़्यादा है? और ज़्यादा है, वहाँ पर 1200, कोई 1300 इस तरह दे रहे हैं। अगर हो सकता है तो हम गरीबों के लिए ये कर ले कि आटा सस्ता करें, महंगा नहीं करें। गरीब आवाम कहाँ जाएगी, आप इस चीज़ को सोचें। यहाँ पर हमें सुबह से शाम हो जाती है 5 बजे तक, 5:30 बजे तक हम लोग यहाँ बैठते हैं, सुबह 9 बजे से, और उसके बाद हमें पता चलता है कि यहाँ पर अभी गाड़ी नहीं आई है। जी अम्मा, आपको आटा मिला है? अरे मेरे को तो आज 3रा दिन है, मैं इतवार को भी आई हूँ, कुछ नहीं मिला। 3 दिन से आप आटे के लिए आ रही? जी, और फिर कल सुबह आए हम लोग 9 बजे और घर इंशाल्लाह पहुँचे 4:30 बजे, कुछ भी नहीं मिला। सुबह खां वठी शाम ताईं ही न्याणियूं अटे जी ॻोल्हा में निकिरनि थियूं। संदन चवणु आहे त अटो हिकु त मिले नथो, अणलभ आहे। सुबुह 9 खां वठी 4 हिननि खे हिते गुज़री था वञनि। दुकाननि ते जेको अटो आहे उहो 140 खां 150 रुपए ताईं थी चुको आहे। ॾियाड़ीदार माण्हू सख़्तु परेशान आहे। मासूम ॿारनि खे हिते इंतज़ार में वेठे वेठे ही तव्हां ॾिसी रहिया हो त ही उन्हनि खे मानी गभो, पंहिंजूं अमड़ियूं पंहिंजे बचनि खे होटल तां वठी खाराए रहियूं आहिनि। छो जो सॼो ॾींहुं जॾहिं हिननि खे हिते इंतज़ार में गुज़री थी वञे त हिते उन्हनि खे अटो नथो मिले। अटो न मिलंदो त हू कीअं पंहिंजे घर पुॼंदियूं ऐं पंहिंजे बचनि खे मानी खाराए सघंदियूं। उनजे करे ही तव्हां मानी ॾिसी रहिया, हुननि जा मासूम ॿार रोडनि ते वेही मानी खाई रहिया आहिनि। इन इंतज़ार में आहिनि त को अटो अचे, का गाॾी अचे, उन्हनि खे अटो सस्तो ॾिए त हू पंहिंजे घर अटो खणी वञनि। कैमरामैन रशीद चांडियो सां गॾु असलम हैदर, KTN न्यूज़, कराची।